क़ौमुनि खे जाॻाए थी, जा धरतीअ खे जाॻाए थी। अॼु उन शख़्सियत, अॼु उन फ़र्द, अॼु उन इदारे, अॼु उन चमकंदड़ सितारे जेको हमेशह असां खां विछड़ी वियो, उन जो ॾिहाड़ो आहे, जंहिंजी ललकार इस्लामाबाद खां वाशिंगटन ताईं पहुचंदी हुई, जंहिंजी ज़रूरत हिते जे मज़हबी धुरनि जा ताक ऐं ताला खोले छॾींदी हुई। जॾहिं हूअ ॻाल्हाईंदी हुई त हिते जे जनरलनि ऐं हिते जे गाज़िब ऐं गद्दार माण्हुनि खे ललकार हूंदी हुई हक़ ऐं सच जी। अॼु उहा औरत जंहिंजो बुलंद आवाज़ हूंदो हो इंसानी हक़नि जे हवाले सां, हूअ HRCP जी इंसानी हक़नि जी चेयरमैन पर रही, हूअ हिन इदारनि सां टकराम पर रही, हूअ जेलनि पर रही, हिते जे जनरलनि जे, हिते जे गासिबनि जे, पर हुन पंहिंजी जदोजहद